मतलब तालीम केतरी आहे तव्हांजी? तालीम जो ॻाल्हि करे, अच्छा तालीम जो ॻाल्हि करे थो। पढ़ियल लिखियल आहियो कुझु? हाँ गंज पढ़ियल हो, मां जो भाउ पढ़ियल आहे, बसि ॿियो छा। भाउ पर रिपोर्टर तव्हां थींदो, पढ़ियल भाउ आहे। बाबा लिखंदो उहो न, मां त ॻाल्हाइण जो मूंखे टॉकिंग पावर आहे न। असांजी पंहिंजो व्यवस्था आहे। तव्हां कंदा आहियो, को कमकार कंदा आहियो? जी हा। छा कंदा आहियो? पींदो नारेल जो पाणी, हथों जी जवानी, नारेल जो पाणी। हालांकि मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, सलाह ॾियां, भूरे थियण जी मां तोखे सलाह ॾियां। महीनो पूरो चूने सां तड़का, चूने जो ड्रम टकाए करे, सही ॿुधायो, कूड़ ते तोबा करी, कूड़ चूने जो ड्रम टकाए करे, थोड़ी हुन खार विझ, अच्छा थोड़ो लूण विझसि। हाँ बा हाणे कीअं अथई तबियत? डॉक्टर साहब हाणे त सही आहे बिल्कुलु। हाँ त पोइ मुंहिंजो इनाम ॾे। इनाम? डॉक्टर साहब आऊं ग़रीब माण्हू आहियां, कबरूं खोटींदो आहियां। तव्हां चओ त तव्हांजी फ्री में खोटे छॾियां। न त मायूं किथे जूं शादीअ में जा डोलो खस त थाल वॼाई, थाल खस त दिलो वॼाई, दिलो खस त ड्रम वॼाई, ड्रम खस त मट खे ऊंधो करे डी बगड़ी 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 रे नानी चपरा। छोकरा तव्हां खां इहो सवाल आहे, तव्हां इहो प्यार जो पढ़णो कयो? जी हाँ, मां प्यार जो पढ़णो कयो। ये चवंदा आहिनि प्यार किया तो डरना क्या, जब डांगी मली तो तवा क्या। त पोइ तव्हां लव मैरिज कई हुई आहे? हा इहो मां तो मलियो पाण। कंहिंजे पीउ खे ताक़त न ईअं वॼाए सघे। मतलब तव्हांजो कहिड़े ख़ानदान सां तालुक आहे? हिकिड़ो त पटियाला ख़ानदान आहे जीअं। हा असांजो पिटियल ख़ानदान आहे, पिटियल बाक़ाइदे। अच्छा हा से कोह जो पिटियल ख़ानदान। सामू आहे कचल पाए कारो, सिंध सजी तूं नज़रूं ते में, मुल्क सजे तूं नज़रूं ते में, तेरो ॾींहं जो ॿार